अस्सलाम वालेकुम नाजरीन। हैदराबाद में प्रोग्राम सिंध इशू में मां आहियां जो मेज़बान जहांगीर सेड़ो अवां के प्रोग्राम सिंध इशू में खुशामदीद चऊं था। नाजरीन, प्रोग्राम सिंध इशू में हर हफ़्ते असीं जेको आहे सो बुनियादी मसइलनि ते ऐं इंसानी ज़िंदगी सां लाॻापियल अहम मसइलनि ते अवां सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं इन में मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेके आहिनि से जेके माहिर हूंदा आहिनि, जेके सिधी रीति या त आवाम खणी चइजे जेके मुतासिर थींदा आहिनि इन्हनि इशूज़ सां, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल अवां सां कराईंदा आहियूं ऐं आख़िर में उन्हनि जो कंहिं नतीजे ते पहुचंदा आहियूं त इन जे लाइ थियणु छा खपे। अॼु बि असीं इन सिलसिले में हिकु अहम जेको आहे सो मसइले ते अवां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधायां त उहो अहम मसइलो उहो आहे जेको इंसानी ज़िंदगी सां लाॻापियल आहे, जेको इंसानी ज़िंदगी जी ज़रूरत बणिजी चुको आहे, जंहिंखां बग़ैर ईअं महसूसु थींदो आहे त ज़िंदगीअ जूं तमामु शयूं जेके आहिनि से अधूरियूं हुजनि। जीअं अॼु असीं ज़िक्र कंदासीं लाइट जो, बिजली जो, जंहिंखे बिजली असीं खणी चऊं त उनजो ज़िक्र अवां सां कंदासीं त उनजी सूरत हाल जेका आहे सा हैदराबाद डिवीज़न उनजे भरपासे वारे इलाइक़नि में या हैदराबाद शहर में उनजी सूरत हाल छा आहे। नाज़रीन, लाइट जेका आहे सा इंसानी ज़िंदगी जो हिकु अहम जुज़ जेको आहे सो बणिजी चुको आहे। इन खां बग़ैर तमामु शयूं जेके आहिनि से अधूरियूं असांखे अनकम्प्लीट ॾिसण में अचनि थियूं। त हाणे सूरत हाल इहा आहे त गुज़िरियल हिकु हफ़्ते खां मथे थी वियो आहे त हिते जेको आहे सो कहर जी गर्मी जेका आहे सा हैदराबाद में शुरू थी चुकी आहे, जंहिंमें आउं तव्हांखे ॿुधायां त सुबुह जो सवेर ई जेको आहे सो गर्मी पधु त 30 खां वठी जेको आहे स्टार्ट थिए थो, जेको शाम ताईं वञी जेको आहे सो तक़रीबन वञी पहुचे थो 45+ ते वञी पहुचे थो। ऐं जेका तमामु इंतिहा जी जेका सा गज़ब जी जेका सा गर्मी आहे, जंहिंमें आउं सम्झां थो त इंसाननि खे, माण्हुनि खे तमामु घणी तकलीफ़ जेको आहे सो पंहिंजी जॻह ते ईंदी। इन सॼी सूरत हाल में जेको आहे सो हिते हैस्को जो जेको आहे सो अहम किरदारु थिए थो, छो जो हैस्को हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कॉर्पोरेशन आहे जेका जेको आहे सो हैदराबाद ऐं उनजे भरपासे में 110 फीडरनि खे जेका बिजली सप्लाई करे थी ऐं जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि ताईं पहुचे थी ऐं माण्हू उन मां मुस्तफ़ीद थियनि था। हाणे जेतिरे क़दुरु मुस्तफ़ीद खे थियण जी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह इन जी सूरत हाल तमामु घणी जेका आहे सा ख़राबु आहे। हैदराबाद ऐं उनजे भरपासे जी अगरि ॻाल्हि कंदासीं त लोड शेडिंग जेका आहे सा हिकिड़ी त ऐलानिया, हिकिड़ी ग़ैर ऐलानिया लोड शेडिंग जेका सा मुसलसल जारी आहे। शहरी इलाइक़नि में बि सूरत हाल इहा आहे त पहिरीं जेको आहे सो 4 कलाकनि 3 कलाक लाइट वेंदी हूंदी, पर हाणे उते बि 8-8 कलाक जेका सा 10 कलाक लोड शेडिंग जारी आहे। उनखां अलावा ॿारहाड़ीअ जे इलाइक़नि जी अगरि ॻाल्हि कंदासीं त उते 12 खां 14 कलाक 15 कलाक 16 कलाक बि लाइट जेका आहे सा नथी हुजे। इन सॼी सूरत हाल में आवाम जेको आहे सो तमामु घणी परेशानीअ में मुब्तला थी चुको आहे, छो जो लाइट न हुअण जे करे ज़िंदगी जो तमामु कार वहिंवार जेको आहे सो उहो ठप थी थो वञे। जीअं आउं तव्हांखे ॿुधायां त कारोबार ते इन जा तमामु घणा वॾा असर पवनि था। उनखां अलावा जेके कारखाना आहिनि, नंढियूं नंढियूं फैक्ट्रियूं जेके आहिनि से उन्हनि ते तमामु घणा असर पवनि था ऐं सॼो कार वहिंवार जेको आहे सो ठप थी थो वञे ज़िंदगीअ जो। इन में थिए ईअं पियो त माण्हू जेके आहिनि से तमामु घणा परेशान आहिनि। हिकु पासे अॼोकी इन सिचुएशन में अगरि ॾिसंदासीं त किरोना जहिड़ो जेको मूज़ी मर्ज़ उहो तेज़ी सां पखेड़िजी रहियो आहे। हैदराबाद ऐं उनजे भरपासे में हज़ारनि जी तादाद में माण्हू जेके आहिनि से हिन मूज़ी मर्ज़ मां मुतासिर थिया आहिनि। इन मूज़ी मर्ज़ जी रोकथाम जे लाइ, उन ते कंट्रोल करण जे लाइ सिंध हुकूमत पारां लॉकडाउन ऐलान कयो वियो आहे। इन सां गॾोगॾु सिमाल लॉकडाउन जो बि ऐलान कयो वियो आहे, जिते मुख़्तलिफ़ पाड़नि में जेके 100 खां मथे हैदराबाद में पाड़ा आहिनि उन्हनि खे सील कयो वियो आहे त किरोना जी रोकथाम जे लाइ जेको आहे सो इहो अमल ज़रूरी आहे। त हिकिड़े पासे त हुकूमत घरनि में माण्हुनि खे रहण जी जेका असां हिदायतूं जारी करे रही आहे, पाबंद करे रही आहे त किरोना जो वाहिद हल या किरोना खां बचाव जो जेको हल आहे उहो इन में ई आहे त अवां पंहिंजे घरनि ताईं महदूद रहो ऐं हिन जेको आहे सो मूज़ी मर्ज़ खां जीअं बची सघो। त माण्हू पंहिंजे घरनि में हुकूमत जी ॻाल्हि खे अहमियत ॾींदे मञंदे घरनि में त महदूद रहनि था, पर वापडा जी लाइट न हुअण जे करे माण्हू जेको आहे सो तमामु घणा सख़्तु परेशान थी था वञनि ऐं मजबूरनि जेको आहे सो उहे घरनि खां ॿाहिरि निकिरी था अचनि, जंहिंसां किरोना वायरस जे पखेड़ जो हिकु वॾो ख़दशो जेको आहे सो वाज़े ख़दशो पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। थिए ईअं थो त हिते ट्रांसफार्मर अगरि सड़ी थो वञे हलियो त उहो वरी काफ़ी ॾींहंनि ताईं जेको आहे सो लॻी नथो सघे। हैस्को इंतिज़ामिया पारां शहरनि जो चवणु इहो आहे त उहे वरी असांखे ट्रांसफार्मर पंहिंजे खीसे मां फोड़ी करे पाड़े वारा चंदो करे जेको आहे सो पोइ उहो हणायूं था। उनखां अलावा ॿियो हिते अहम मसइलो जेको आहे सो उहो डिडक्शन जा जेके आहिनि से ॻरा बिल आहिनि। माण्हुनि जो चवणु इहो आहे त उहे नाजाइज़ बिल असां शहरनि ते जेको आहे सो इम्पोज़ कया था वञनि, मढ़िया था वञनि असांजे मथां। उनखां पोइ जेको आहे सो अगरि ॻाल्हि कंदासीं त अण ऐलानी लोड शेडिंग जो जेको आहे सो सिलसिलो उहो तमामु वधी वियो आहे। उनखां अलावा टियों इशू इहो थो अचे त कुझु इलाइक़ा या काफ़ी इलाइक़ा अहिड़ा खणी चइजनि त जिते बिजलीअ जी बक़ौल हैस्को वारनि जे त थिफ्टिंग आहे, चोरी आहे, कुंडा सिस्टम आहे, जंहिंजे करे पोइ असांखे मजबूरन ट्रांसफार्मर जेको आहे लाहिणो थो पए या ट्रांसफार्मर जूं लिंकूं काटणियूं थियूं पवनि। त उहे लिंकूं कटे था वञनि था, भले उन ट्रांसफार्मर ते थी सघे थो त कुंडा बि हुजनि, चोरी सिस्टम बि हुजे,
पर उन में मुतासिर जेको थिए थो उहो आम शहरी इज़तदार शहरी मुतासिर तमामु घणो थिए थो, जेको ईमानदारीअ सां पंहिंजो बिल पे करे थो ऐं जेको आहे वापडा जूं अदायगियूं जेके आहिनि से बर वक़्तु करे थो। उनखां पोइ बि जेको आहे सो अगरि हिकिड़े ट्रांसफार्मर ते 100 कनेक्शन आहिनि, 100 कनेक्शन मां अगरि 80 माण्हू बि अगरि जेको आहे सो कंहिं ग़लति ज़मरे में अचनि था त 20 माण्हू उहे जेके आहिनि से तमामु घणा मुतासिर थियनि था। नाज़रीन, इन सिलसिले में असीं अॼु हलंदासीं हैदराबाद ऐं उनजे भर पासे वारे इलाइक़नि में, जिते तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं सियासी समाजी अॻुवाणनि सां। कोशिशि कंदासीं त लाॻापियल इंतिज़ामिया सां बि जी ॻाल्हि ॿोल करायूं, उन्हनि जो मौक़ुफ़ पुछंदासीं त हुननि जो इन सॼी सूरत हाल ते छा चवणु आहे। इन सिलसिले में असीं हलंदासीं। ऐं तव्हांखे ॿुधायां त अॼु जामशोर हलंदासीं, कोटड़ी हलंदासीं, लतीफ़ाबाद हलंदासीं, कासमाबाद हलंदासीं, हैदराबाद डिवीज़न जे ॿियनि इलाइक़नि में बि कोशिशि कंदासीं हलंदासीं ऐं उते जे माण्हुनि सां अवांजी ॻाल्हि ॿोल करायूं त लाइट जी जेका ही सूरत हाल आहे, तकलीफ़ दे जेका सूरत हाल आहे, इन खे उहे सभु कीअं था ॾिसनि ऐं इन जो आख़िर हल छा आहे। बिजली जो त आज़ार सॼे मुल्क सां आहे, हर शहर सां आहे, हर इलाइक़े सां आहे। हाणे ॻाल्हि इहा सम्झ में असांखे नथी अचे त बिजली जो एॾो बहिरान आख़िर आहे छो। हिकु त बिजली तमामु वॾी महांगी आहे, ग़रीब माण्हू जी पहुच खां मथे वधीक आहे, नाजाइज़ माण्हुनि ते जेको आहे सो बिल आहिनि, डिडक्शन आहिनि, ताक़त वारो माण्हू फ्री बिजली हलाए थो, एसियुनि जा कनेक्शन हलाए थो, आम माण्हू सां वॾो आज़ार आहे। ऐं ॿी ॻाल्हि हींअर जेको हर बाशऊर माण्हू सम्झे थो त लॉकडाउन जे करे जॾहिं सॼो मुल्क बंदि आहे, मुल्क जो आउं सम्झां थो त 60% इदारा, ऑफिसूं, दुकान, मार्केटूं त पोइ त ही बिजली बचति थींदी हूंदी न, पोइ लोड शेडिंग छो थी थिए। इहा ॻाल्हि सम्झ में अचे ई कोन थी त हेॾी के लॉकडाउन जे करे बिजली जी सेविंग बि थिए पई ऐं साॻी 8 कलाक 10 कलाक गैर हलिया लोड शेडिंग, 2-2 कलाक ईअं अचानक बिजली हली थी वञे, 4-4 कलाक अचानक जेको आहे बिजली जी हली थी वञे, ओवर लोड शेडिंग, ओवर बिल माण्हुनि जे मथां। हाणे रियासत करे इन्हनि सभिनी शयुनि जो तोड़ बिजली सस्ती कनि। बिजली जी जेकर चोरी आहे, बिजली जी जेकर चोरी आहे त आउं सम्झां थो त उन में वापडा जी इंतिज़ामिया जो अमलो बि मुलवस आहे न। उन खां सवा बिजली जी चोरी कीअं आहे, उन खां सवा कुंडा कीअं था लॻनि, छा उन्हनि खे ख़बर कान्हे थी असां वटि जेको आहे सो बिजली चोरी पई थी थिए, उन ते रियासत एक्शन खणंदी न। अवाम खे जॾहिं बिजली महांगी मिलंदी, माण्हू न हलाए सघंदो त पोइ यार माण्हू छा कंदो। माण्हू त नेठि बिजली हींअर ज़रूरत बि आहे, पोइ त नेठि माण्हू जेको आहे सो चोरी बि वञी कंदो। भला पाणी आहे, पाणी सस्तो आहे, उन जी चोरी केरु कोन थो करे। गैस सस्ती आहे, गैस जी चोरी केरु कोन थो करे, उन जे लिए एतिरी किराए कान्हे। पाणी जा कनेक्शन आहिनि, महदूद बिल आहे, हर माण्हू आराम सां इज़त वारो माण्हू पैसा बि ॾिए थो, पाणी बि इस्तेमालु करे थो, गैस बि पैसा बि ॾिए थो, गैस बि इस्तेमालु करे थो। हे यूनिट वञी जॾहिं 18-18, 20-20 रुपया वञी यूनिट पहुचंदो, आम माण्हू जो जंहिंजी 12-15 हज़ार रुपया महीने जी इनकम आहे, उहो मीटर हलाए जेकर 2-2 हज़ार रुपया उन्हनि ते बिजली जो बिल अची वेंदो। असां चऊं था त इहा रियासत जी ज़िमेदारी आहे, इहा वापडा डिपार्टमेंट जी ज़िमेदारी आहे। ही गॾियल का हिकमत अमली ठाहिनि, को गॾियल तरीक़ेकार जोड़नि त बाबा चोरी कीअं रोकिजे, ओवर बिलिंग कीअं रोकिजे ऐं बिजली घटि कीअं थिए। असां वटि 40% जेका बिजली ठहे थी उहा तेल ते थी ठहे। हाणे जॾहिं तेल 125-120 वारो वञी 75 ते पहुतो त बिजली त असां वटि वरी बि सस्ती कान थी। वरी आउं ॿुधाईंदो हलां त 40% बिजली असांजे मुल्क में जेका ठहे थी उहा तेल ते थी ठहे, बाक़ी ॿी कोयले ते, पाणी ते 60% उन ॿियनि जेको सोर्सिस ते ठहे थी। 40% जेका बिजली तेल ते ठहे थी, तेल 118 रुपए वारो जॾहिं 75 वञी पहुतो, पोइ बि असां वटि त बिजली जी का बि रिआयत कान थी। पोइ त असां वटि ओवर बिलिंग जी का बि जेको आहे सो माण्हुनि सां रिआयत कान थी। आवाम आज़ारनि में आहे, आवाम ख़ासि करे अहिड़ी कहर जी गर्मी जिते 50-50 सेंटीग्रेड, जिते 48-48 सेंटीग्रेड, ऐं हुकूमत जो आवाम ते ज़ोर त बाबा लॉकडाउन आहे, महदूद थी घरनि ताईं वियो। आउं पुछणु चाहियां थो हिननि खां त माण्हू जेकर घरनि ताईं महदूद थी विहे, शहर जा घर, नंढड़ा घर, हवा बेहतरी कान, पका घर, गरम कमरा, जेकर लाइट जो पखो बि न हुजे त पोइ उहो माण्हू कीअं कंदो। इहा रियासत जी ज़िमेदारी आहे, रियासत जे इदारनि जी ज़िमेदारी आहे। वापडा वारा मुकमिल बदमाशी पिया था कनि माण्हुनि सां नाजाइज़ी। जेका बिजली चोरी थिए थी उन में वापडा जे जेको आहे सो आउं सम्झां थो लाइनमैन खां वठी वापडा जे चेयरमैन ताईं, वापडा जे मिनिस्टर ताईं जेको आहे सो मुलविस आहिनि। उन्हनि खां सवाइ चोरी कान थी थिए। ओवर बिलिंग जेका लॻे थी, उन ओवर बिलिंग में वापडा जो मीटर रीडर खां वठी, लाइनमैन खां वठी, वापडा जे चेयरमैन ताईं, वापडा जे मिनिस्टर ताईं, सभु जा सभु इन्वॉल्व आहिनि। तॾहिं हिते को सुधारो कोन थो अचे। जेकर हीअ सचाई करे, हीअ सुधारो आणनि पंहिंजे इदारे में, त आउं सम्झां थो त रियासत फील मस्त आहे। उनजे अॻियां का बि जेको आहे सो ॻाल्हि चोरी पकड़णु को बि मसइलो कोन्हे। जेकी तव्हां वञी सर्वे कयो,
कहिड़ो इलाइक़ो कहिड़ो पाड़ो आहे जिते लाइनमैन खां बग़ैर चोरी थी थिए बिजली जी, कहिड़ो इलाइक़ो कहिड़ो पाड़ो आहे जिते SDO जे बग़ैर बिजली जी चोरी थी थिए, कहिड़ो इलाइक़ो कहिड़ो शहर कहिड़ो पाड़ो आहे जिते जेको आहे सो एक्सियन वापडा जे चवण जे बग़ैर चोरी थी थिए। लाइनमैन आहे, लाइनमैन जी 25,000 पघार आहे, लाइनमैन जी करोड़नि जी प्रॉपर्टी आहे, इहा किथों आई केरु हुन खां पुछे। हिन मुल्क में रुगो हिन इदारे ते इहा सख़्ती कनि त बि आउं सम्झां थो बिजली जी जेको आहे सो किल्लत बि घटि थी वञे। पंहिंजी मर्ज़ी ते लाइनमैन हिननि जा माण्हुनि खां 2,000 वठी 3,000 वठी उन्हनि खे एसियुनि जा कनेक्शन हणी ॾियनि, पोइ वरी लाइन लॉसिस पूरा करण जे लाइ तव्हां मूं जहिड़े ग़रीब माण्हू जेको पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी कमाए मीटर इस्तेमालु करे थो, पोइ वरी उहो लाइन लॉसिस पूरा करण जे लाइ उन्हनि माण्हुनि खां अॼु बि तव्हां शहर में वञी ॾिसो हज़ारे एसियूं आहिनि जेके वापडा वारनि जे लाइनमैन SDO लाइन सुप्रीडेंट इन्हनि सभिनी जी मिली भगत सां हलनि थियूं। अलाए केतिरा कारखाना आहिनि, अलाए केतिरियूं नंढड़ियूं फैक्ट्रियूं आहिनि, तमामु वॾी बिजली जी चोरी आहे ऐं उन में सभु ही इनवॉल्व आहिनि। साईं सभ खां पहिरियां सभु शइ आहे चोरी। हीअ असांजो जेको ॼामशोरो ज़ोन आहे न, इहो बिजली पैदा कंदड़ ज़ोन आहे। असांजे ॼामशोरे मां बिजली पैदा थी 10 ज़िलनि ताईं वेंदी आहे। वॾी बदहाली जी ॻाल्हि इहा आहे, ईअं सम्झो त अनफॉर्चुनेटली असांजे ज़िले खे ई बिजली फ़राहम न आहे। 2 खां पहिरियां हूंदी 4 कलाक, हाणे उहा 4 कलाक खां वधाए 8 खां 10 कलाक लोड शेडिंग करे छॾी अथनि। कॾहिं कॾहिं त पूरी राति न आहिनि ॾींदा। हाणे हिन जो सबबु छा आहे, जो असांजे बराबरि में आहे हिकिड़ो साइट ज़ोन मलेरिया जो, असांजी बिजली उते दर हक़ीक़त खपाई थी वञे। तव्हां अगरि उन जी इन्वेस्टिगेशन कंदो न त यूनिट पूरी करण लाइ असां ॾे लोड शेडिंग जेका बि कंदा आहिनि उहा ॿाहिरि फैक्ट्रियुनि खां खपाईंदा आहिनि। हीअ जेका पोस्ट आहे न हिते एक्सियन जी ऐं SDO जी ऐं हितां जे लाइनमैननि जी, इहा लखे रुपयनि में विकाम बि आहे। त हीअ असांखे डिस्ट्रिक्ट मिले ॼामशोरो, हीअ सम्झो हिकिड़ो बिजली वारा हितां कमाईंदा आहिनि। ऐं सूरत हाल इहा आहे त असांजे ट्रांसफार्म तव्हांजे कैमरा ॾेखारींदी हूंदी त हीअ बि केॾीमहिल सड़ी ईंदो आहे। हीअ सभु बिल पेड आहिनि हिते जेके बि आहिनि। तव्हां मीटर ॾिसंदो, अगरि हीअ कैमरा मीटरनि ॾे बि फोकस खणंदो, सभु मीटर पेड आहिनि। जे अगरि हिते असां वटि 100 घर आहिनि त 100 ई मीटर आहिनि। पर पोइ बि इहा जेको आहे सो क़िस्मत आहे असांजी, जो हीअ ख़राबु थींदो आहे त असां ठाराइण लाइ 10,000 रुपया बि हितां जे लाइनमैन खे ॾींदा आहियूं, न त 3 ॾींहं इहो हिते ईअं टंगियो पियो हूंदो आहे। सिर्फ़ु इहा ॻाल्हि कंदा आहिनि त यार हाणे पैसा ॾियो त ठाहे वञूं, न त पोइ गवर्नमेंट जे हिसाब सां तक़रीबन महीनो लॻंदो। पोइ असांजी मजबूरी आहे, ब्लैकमेल कंदा आहिनि ऐं असां उन्हनि खे 2-3 रुपया ॾींदा आहियूं। त हर दफ़े ऐं हर सीज़न में सिर्फ़ु मां हर सीज़न में सम्झां थो त 30-40 हज़ार रुपया त सिर्फ़ु मूंखां वठी ईंदा आहिनि वापडारा हिन ट्रांसफार्म जे मद में। 5-5 हज़ार रुपया हर दफ़े 3-4 चकर ते ई सड़ंदो आहे। पोइ सॼो पाड़ो 1000-1000 500 रुपया करे ऐं परियां वेंदो सुभाणे कॉलोनी में, उते त 3-3 महीना लाइट न आहे। हिकिड़ो इलाइक़ो तव्हां अगरि कैमरा खणी उते वञी तव्हां उतां जे मक़ामी माण्हुनि खां पुछंदो त हू चवंदा 3 महीननि खां असां वटि लाइट त ॾिठी कान्हे, ट्रांसफार्म लाहे विया आहिनि। चवंदा भई चंदो ॾियो त असां लॻायूं। ऐं अगरि केरु ॻाल्हाए थो त वरी उनजे पुठियां वापडा, वरी FIA, ॿियों टियों ब्लैकमेलिंग। इमरान ख़ान साहब मां त हिनमहिल का बि उमेदु न आहे, उनजा सभु वज़ीर बेज़मीर थी विया आहिनि। ऐं हिनमहिल बि जेको वापडा जो वज़ीर आहे उन जूं पंहिंजूं रहतियूं रहियल आहिनि, जेके तव्हां ॾिसंदा हूंदो मीडिया ते जिन जे लाइ, त हू पाण बिल पेड न आहे। हिकिड़ो पाण जेको मिनिस्टर आहे उहो ग़रीब माण्हू बिल पे करे थो, ऐं हीअ सभु बिल पे नथा कनि। इमरान ख़ान त तमामु मायूस करे छॾियो आहे सॼी आवाम खे। एतिरे क़दुरु जो पहिरियां यूनिट छा हूंदो, हिनमहिल 27-28 रुपया यूनिट थी वियो आहे। यार हिकिड़ो ग़रीब माण्हू जंहिंजे घर में हिकिड़ो पखो लॻो पियो आहे, हिकिड़ो बल्ब, हिकिड़ो सेवर, हिकिड़ी TV थी हले, उनजो बि 5 खां 8 हज़ार रुपया बिल आहे। हाणे उनजो इनकम ई न आहे। 17 हज़ार रुपया बेसिक पे आहे हिकिड़े मुलाज़िम जी, गवर्नमेंट जी, कचे मुलाज़िम जी। अगरि उहो वीचारो 8 हज़ार रुपया बिल पे कंदो, गैस ॾींदो, ॿिया कंदो, छा ही बिजली तॾहिं त चोरी थी थिए। अगरि फ़ी घर ते ई 500 हज़ार रखे छॾनि, चाइना जेको उन्हनि खे फार्मूलो ॾिनो त भई असांखे 500 रुपया ॾियो फ़ी घर, असां तव्हांखे 24 कलाक लाइट ॾींदासीं। पर पाकिस्तान जो अलाए छो हुन सां एग्रीमेंट न थियो। मां त गुज़ारिश कंदुमि गवर्नमेंट खे, तव्हांजे चैनल जे थ्रू इमरान ख़ान खे गुज़ारिश कंदासीं त भई को त हिकिड़ो सुठो कमु करे वञ। सिंध में पहिरियां जेॾीमहिल पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई त 2-3 कलाक लोड शेडिंग हुई। ज़रूरु 4 बुरायूं बि हुयूं पीपुल्स पार्टी में, पर जेका लोड शेडिंग जो उल्म हुयो न, उहो सफ़ा घटि हुयो। जेका अॼु लोड शेडिंग आहे न, उहा इलाही आहे। हिनमहिल तक़रीबन असांजी जेका हिन ॼामशोरे जी सूरत हाल आहे, 8 खां 10 कलाक असांजी लोड शेडिंग थींदी आहे। राति जो 2 कलाक, 2 कलाक ॾींहं जो, 2 कलाक सुबुह जो, 2 कलाक शाम जो।
जीअं हिनमहिल जून जुलाई हिननि जी रिकवरी जो ॾींहुं आहे त हिनमहिल खां हिननि ड्रामा शुरू करे छॾिया आहिनि। सॼी राति को न को ॼणाए त भई अॼु 23,000 केवी किरी पई आहे, अॼु हीअ किरी पई आहे। पंहिंजा यूनिट कंपेयर करण लाइ असां हिते जेको आहे ऊंदहनि में वेठा हूंदा आहियूं। जी नाज़रीन, प्रोग्राम सिंधी शो में अवां हैदराबाद वासियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त हिन कहर जहिड़ी गर्मी जेका आहे उन में वापडा जूं जेके असां सूरत हाल आहे, हेस्को जी जेका सूरत हाल आहे उनखे उहो कीअं था ॾिसनि ऐं कहिड़ी कहिड़ी तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, उन्हनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिते तमामु घणी जेका असां हिकिड़ी तकलीफ़ दे सूरत हाल असांखे हैदराबाद में जेका असां ॾिसण में आई आहे। माण्हू तमामु घणा तकलीफ़ में मुब्तला थी चुका आहिनि। हिकु तरफ़ माण्हुनि खे जेको आहे कोरोना जो ख़ौफ़ खाई रहियो आहे, त ॿिए तरफ़ जेको आहे सो हिन कहर जहिड़ी गर्मीअ में हेस्को जी अणएलानी लोड शेडिंग, ओवर बिलिंग ऐं डिडक्शन बिलिंग जेका असां माण्हुनि खे तमामु घणी सख़्तु परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। ऐं माण्हुनि जो चवणु इहो आहे त असांजी केरु ॿुधण वारो कोन्हे, केरु असांजी दादरसी करण वारो कोन्हे को, असीं केॾांहुं वञूं, असीं तमामु घणा परेशान थी विया आहियूं। त जीअं इन सिलसिले में असीं हाणे वधीक हलूं था, हैदराबाद डिवीज़न जे ॿियनि इलाइक़नि जो रुख़ कयूं था ऐं उते जे माण्हुनि खां जेको आहे पुछूं था त हू इन सॼे अमल खे कीअं ॾिसी रहिया आहिनि। नाज़रीन, गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे प्रोग्राम सिंधी शो में। इन सिलसिले में असां हिते हिकु नंढड़ी जेका असां ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ असां हैदराबाद जे कंहिं ॿिए इलाइक़े में हली जेको आहे सो शामिल गुफ़्तगू रहंदासीं। तेसि ताईं केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो धरती न्यूज़। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम सिंधी शो में अव्हांखे ब्रेक खां पोइ ख़ुशामदीद चऊं था। ऐं नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं हैदराबाद डिवीज़न जे हिकु ॿिए इलाइक़े यानी जामशोरे में। उते असीं अॼु जेका वापडा जी जेका सूरत हाल ते जीअं त असां इंट्रो में ॻाल्हि ॿोल थी हुई त लोड शेडिंग आहे, ओवर बिलिंग आहे, ट्रांसफार्मरनि जो जेको आहे सो लही वञणु आहे, ट्रांसफार्मरनि जो सरी वञणु, जेका बिजली जेका अहम ज़रूरत आहे इंसानी ज़िंदगी जी, उहा सहूलियत जी बजाए जेको आहे सो ॾींहुं बाए ॾींहुं जेको आहे सो माण्हुनि जे लाइ जेको आहे अज़ाब थींदी वञे। इन सॼी सूरत हाल ते असीं हिन वक़्तु ॻाल्हि कंदासीं जामशोरो ऐं कोटली जे सियासी समाजी अॻुवाणनि सां त उहे सॼी हिन सूरत हाल खे कीअं था ॾिसनि। अव्हांखे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए रहंदासीं त हू हिन जेको आहे कहर जहिड़ी गर्मीअ में हिन जेको वापडा जा जेके ओवर बिलिंग आहिनि, जेका लोड शेडिंग आहे, एलानियल ऐं ग़ैर एलानियल लोड शेडिंग आहे, उनखे कीअं ॾिसी रहिया आहिनि। तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां धरती टीवी वारनि जो, जिन हिन मेजर इशू खे जेको घर घर जो, मोहल्ले जो ऐं हर शहर जो इशू आहे उनखे तव्हां उजागर कयो आहे। तव्हांखे जस हुजे। अर्ज़ु हीअं त अॼुकल्ह जेको बि ऑफिसर आहे, पियोन खां वठी तव्हां AC, CO, XCN, एस जो त कठपुतली आहे हिकिड़ो नंढड़ो, उन खां बि मथियां ऑफिसर जेके आहिनि सभु करप्ट आहिनि। करप्ट मीन्स पियोन ॾे वेंदव थोरे कम जे लाइ, उहो बि तव्हां खां पैसा घुरंदो। असांजे कॉलोनी में अचो, ॾिसो तव्हांखे जेको लाइनमैन आहे उहो मतिलबु कार ते अचणु शुरू थी विया आहिनि। पहिरियां लाइनमैन हूंदा हुआ, उहे ईंदा हुआ पंधु, हाणे अचनि था गाॾियुनि ते उगाड़ी करणु। बिहार कॉलोनी में हलिया वञो, उते हिकिड़ो ठेकेदारी निज़ाम आहे। पाकिस्तान जी तारीख़ में असां कॾहिं न ॿुधो आहे त वापडा ठेकेदारी निज़ाम ते हले। जीअं असां तव्हांखे ट्रांसफार्मर हणी था ॾियूं, तव्हांजे पाड़े जो को चङो आहे, उहो असांखे 50,000 लख ताईं असांखे उगाड़ी करे ॾिए त असां उन ट्रांसफार्मर खे वधीक हलाईंदासीं। घर घर ते 500 रखंदा, 1000 रखंदा, पोइ उहे जेके पैसा कलेक्ट थियनि था उहे ॾियनि था वञी SDO खे। मां पंहिंजी कॉलोनी जी हाणे ॻाल्हि कयां त असांजो कोटली शहर में सुभान अल्लाह कॉलोनी आहे। उते तक़रीबन 55 खां 60 मीटर आहिनि 200 वारे ट्रांसफार्मर ते। 200 वारो ट्रांसफार्मर अलॻि अलॻि ऐं पंहिंजा चङा जेके हिननि जा SDO जा माना हिकिड़ो चहीता खणी चऊं असां, या जंहिंजो सोर्स आहे उन जे 6 मीटरनि ते 50 वारो ट्रांसफार्मर उन जे दर ते लॻल आहे। 200 वारो ट्रांसफार्मर जंहिं ते 50 खां 55 मीटर आहिनि, उहो आए दिन 7 ॾींहं बि माना मुश्किल सां थो हले। केॾीमहिल हुनजी PG ख़राबु आहे, केॾीमहिल हुनजी लाइन ख़राबु आहे, केॾीमहिल हुनजो बुश ख़राबु आहे। मूं वटि अगरि तव्हां मतिलबु इजाज़त ॾियो त मां मोबाइल खोले ॾेखारियां त असां पंहिंजे SDO खे, मां लाइनमैननि ख़िलाफ़ु कंप्लेन कई आहे, असां उन्हनि जे ख़िलाफ़ु लाइन सुप्रिटेंडेंट जे ख़िलाफ़ु कंप्लेन कई आहे त असांजो ट्रांसफार्मर सड़ियो पियो वञे। सड़े इन जे करे थो, जेके मीटरनि वारा आहिनि उन्हनि जे करे कोन पियो सड़े, मीटर ते एॾो लोड कोन्हे। जेके लाइनमैन हिन जा असल में कुंडियूं खपाए था ॾियनि मंथली जे हिसाब सां, सड़े उन जे करे थो। घर मां घर में लाइट, घर मां ॿिए घर में लाइट, ईअं छा थो थिए त हिकिड़ो मुंहिंजो ट्रांसफार्मर 200 वारो आहे, मुंहिंजे पाड़े वारनि जो 100 वारो लॻल आहे, त मां चाहींदुसि त 100 वारो मूंखे लाइट ॾिए, मां हुनखे लाइट ॾियां। इहा इजाज़त ॾिए थो लाइनमैन।
ॾिसो लाइनमैन तव्हां हिकिड़े पाड़े ते मखसूस ते कंहिं वार्ड ते रखो था त हिन जो मतिलबु आहे त हू लुक आफ्टर करे, पर हू सिर्फ़ु तव्हांखे नज़र ईंदा पहिरीं तारीख़। ऐं वरी ॿी ॻाल्हि अचूं था तव्हांजे सवाल ते लोड शेडिंग। भाउ लोड शेडिंग जो हिन महिल एसडीओ, एक्सीएन, सीओ ऐं जेके बि एसी आहिनि उन्हनि हिकिड़ो नओं तरीक़ो ईजाद कयो आहे त कंहिं बि पाड़े जो ट्रांसफार्मर ॿ टे ॾींहं तव्हां बंदि करे हलिया वञो। असांजो मिसाल वठो, तव्हां असांजे कॉलोनी में हलो, ॿार खां पुछो त तव्हांजो ट्रांसफार्मर घणा ॾींहं बंदि हुयो। असांजो ॿ महीना 17 ॾींहं ट्रांसफार्मर बंदि हुयो सिर्फ़ु बिलिंग जी वजह सां। बिल केतिरा रहियल आहिनि? डिफॉल्टर आहिनि असां वटि तक़रीबन 15 खां 18, 55 मीटरनि मां 18 अगरि डिफॉल्टर आहिनि, उन्हनि अगरि 2-3 महीना बिल न पियारियो आहे त डज़ंट मीन कि तव्हां 15 ॼणनि जे करे 55 घरनि जी लाइट तव्हां बंदि करे वञो हिन कहर जहिड़ी गर्मी में, जेको बर्दाश्त। ॾिसो था शहरनि जा घर कीअं आहिनि, ॻोठनि जा घर न आहिनि जो खुलियल हुजनि, असां आगुरनि ते वेठा हुजूं। बंदि घर आहिनि, हिकिड़े कमरे वारा, जेके छत ॾिनल आहे त उन जा ॿार कीअं गुज़ारींदा हूंदा। हिते नलको सिस्टम न आहे, पाणी सिस्टम आहे, मोटर सिस्टम आहे। मोटर अगरि हिते 2-2 महीना न हलंदो त उहो इंसान कीअं जीअंदा। मजबूरनि असांखे लॾण ते मजबूर कयो थो वञे। हिते ट्रांसफार्मर जी ॻाल्हि अचे त हिकिड़े मूं वटि तस्वीर पई आहे, अगरि तव्हां मूंखे इजाज़त ॾियो मां तव्हांखे तस्वीर ॾेखारियां थो। हिकिड़ो बुश ख़राबु थियो आहे, हिकिड़ो जस्ट बुश ख़राबु थियो आहे, उन जा मूंखां 10,000 घुरिया पिया वञनि। जेको कमु कंहिंजो आहे वापडा जे एसडीओ जो आहे, लाइनमैन जो कमु आहे, क्रेन हिननि खे पंहिंजी आहे, पर असांखां घुरिया था वञनि पैसा। त 8,000 क्रेन वारो वठंदो, 5,000 तव्हां लाइनमैन खे ॾियो या असांजी टीम ईंदी उहो तव्हांखे ठाहे ॾींदा। मूं वटि तस्वीरूं पियूं आहिनि, मूं वटि रिकॉर्डिंग पई आहे, मूं वटि वीडियो कॉल्स पियूं आहिनि, जेके मुंहिंजे दोस्तनि उन्हनि जूं भरियूं आहिनि मूंसां ॻाल्हाईंदे त तव्हांखे इहो बुश ईंदी, क्रेन ईंदी लहंदी। साईं क्रेन तव्हांखे पंहिंजी आहे, आणनि पंहिंजी क्रेन था, पैसा उन खां चार्जिस असांखां वरिता था वञनि, उहे खीसे में वञनि था कंहिंजे, या एसडीओ या लाइनमैन। हिते लोड शेडिंग जो नओं तरीक़ो इहो आहे त कंहिं बि कॉलोनी जो पूरी जो ट्रांसफार्मर जूं लिंकूं लाहे वञो। अगरि केरु बदतमीज़ी करे त हुननि ते FIR कटियो। हाणे ग़रीब माण्हू FIR खां डिॼण जे चकर में लाइनमैन सां बि नथो ॻाल्हाए। ॻाल्हाइनि उहे था जेके कुंडी वारा आहिनि, छो जो उहे पैसा था ॾियनि। हिननि खे असां माण्हुनि खे हिते ख़ासि पंहिंजनि अज़ीज़नि खे ॾिठोसीं जंहिंखे मोटरसाइकिल जी हिकिड़ी वसियत न हुई, उहे महिल कारुनि में था घुमनि। पैसा केॾां आया, धिका था हलनि, कुटड़ी में फैक्ट्रियूं थियूं हलनि, उन्हनि जी कॾहिं लाइट न वेंदी। पर हिते जेको ग़रीब अवाम रहे थो, जेको पंहिंजो कंटिन्यूअसली बिल पे करे थो, उन्हनि जी लाइट बंदि कई वेंदी। छो जो उन्हनि खे हिकिड़ी धमकी ॾींदा असां तव्हां ते FIR कटींदासीं। ट्रांसफार्मर ख़ैर सां अलाह न करे जे सड़ी थो वञे त असांखे 2-2, 3-3 ॾींहंनि खां बाद में उथिणो थो पए। हिकु घर ते जेके सरहंदी वारा आहिनि असांखे 500 रुपया ॾियो, 200 रुपया ॾियो, 1000 रुपया ॾियो। असां 40 खां 50,000 गॾु करे हिते पंजाबी आहिनि मिस्त्री असांजा फाटक ते, उन्हनि खां पर्सनली असां ट्रांसफार्मर ठाराए था अचूं। एसडीओ जो कमु न आहे इहो, कहिड़े कानून में आहे? असांखां पैसा छाजा वरिता था वञनि। अगरि असां बिल पे कयूं था त इट मीन्स की असांखे हर फैसिलिटी प्रोवाइड करे ॾियणी आहे हेस्को खे। पर हेस्को जो त नालो ई न वठो न। हिते त बाबा करप्ट तरीन माण्हू वेठा आहिनि, जंहिंजे लाइ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो चई वियो आहे त हीउ वाइट एलिफेंट आहे, हिन सां केरु पुॼण वारो कोन्हे। अण ऐलानल लोड शेडिंग जे ख़िलाफ़ु तव्हां सोशल मीडिया ते तव्हां कंपेन ॾिठी हूंदी त अण ऐलानल लोड शेडिंग 16 कलाक पाकिस्तान जी तारीख़ में न आहे। लॉकडाउन पियो थो हले, कोरोना हुकूमत पाण थी करे, हुकूमत जा ऐलान आहिनि त बाबा लोड शेडिंग न थींदी, पोइ बि लोड शेडिंग आहे हिते। पोइ बि असां सां ज़ुल्म कयो पियो वञे, केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। असां कंहिं ॾे कंप्लेन करणु वञूं था त उहो उल्टो असांखे था चवनि तव्हां कुंडा हलाईंदा हो। ऐं उनखां पोइ असां वटि टीम घरनि में मोकिली थी वञे त हिननि में ॾिसो AC त कोन्हे त हिननि खे ॾंड हणूं। उनखां बाद में चवंदा मीटर हणायो। अगरि असां कंहिं ग़रीब खे जेको रेड़ो थो हलाए, जंहिंखे नंढिड़ो दुकानु आहे, जंहिंखे हिकिड़ी क्लर्क हिकिड़ो जंहिंजी 21 खां 25,000 पघार आहे, उहो अगरि मीटर बणाए थो त हिनखे 2 महीननि जी छॾे 3 महीने 20 खां 15,000, 15 खां 20,000 हिननि खे लोड शेडिंग डिडक्शन हणी था छॾनि। डिडक्शन कटाइण था वञूं त उहो वरी ओॾां टीम था मोकिलिनि त घर चेक कयोसि, घर में फॉल्ट हूंदुसि। भाउ असांजे घर में फैक्ट्री कोन्हे। इहो सॼो किरदारु आहे छाजो त ट्रांसफार्मर बंदि कयो। लोड शेडिंग जो नओं तरीक़ो आहे त कॉलोनी जो ट्रांसफार्मर बंदि करे हलिया वञो, केरु खोलण जे लाइ तयारु न हूंदो। हिकिड़ो त बिजली महांगी आहे, यूनिट्स महांगा आहिनि, जेके घरेलू सार्फिन जे लाइ आहे, उहा बि बिजली जेको आहे सो क़ीमतूं जेके आहिनि आसमान सां ॻाल्हाइनि पियूं। ऐं उन बावजूदि जेको आहे लोड शेडिंग जो एॾो आधार आहे जो असांजो जेको आहे ड्रेनेजूं नथियूं हलनि, जंहिंजे करे जेको आहे सो पाणी रोडनि ते आहे। अगरि वठूं वाटर सप्लाई जी ॻाल्हि कयूं त उते बि लोड शेडिंग थिए थी, त उते बि जेको आहे असांजे लाइ इहे इशूज़ पाणी जा जेका थियनि था, पोइ शहरनि लाइ केयर थिए थी ऐं मसइला जेको आहे सो माना वधनि था। हुजण त ईअं घुरिजे, जेके ॿिया बि सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि में तमामु बिजली जा अघ जेके आहे सो सस्ता आहिनि, पर हिते असां वटि पाकिस्तान में हर हुकूमत अचे थी वाइदो करे थी त
त बिजली जा जेको आहे अघु घटाईंदासीं, ईअं कंदासीं। इन ई इमरान ख़ान जेको आहे हिन वक़्तु जेको मौजूदा वज़ीर आज़म पाकिस्तान आहे, पाण बिजली जा बिल साड़े ऐं उछलाए, हेॾियूं क़ीमतूं हीअं फलाणा। बहरहाल उन बावजूदि हिन खे बि अहसासु न थियो अवाम जो, त अवाम जो कुझु जेको आहे माना बहितर करे वञे, का तब्दीली आणे वञे। नए पाकिस्तान में बिजली जा अघ आसमान सां ॻाल्हाइनि पिया, जंहिंजे करे बिजली यकीननि जेको आहे बिजली चोरी बि इन करे ई जेको आहे थिए थी। हिकिड़ी शइ जी जेको आहे क़ीमत वधी वेंदी त उहो आम माण्हू जी ज़रूरत बि आहे, त इन करे जेको आहे उनजी चोरी जेको आहे माना वधे बि थी। ईअं पाण गैस खे वठूं त गैस जी एतिरी चोरी कोन्हे जेतिरी बिजली जी आहे। बिजली जी इन करे आहे त बिजली महांगी आहे, गैस सस्ती आहे। त असांजी त इहो ई चवंदासीं त अगरि बिजली सस्ती कई वेंदी ऐं माना ईअं मसइलनि वठो, माना 500 रुपया या 1000 ताईं फ़ी घर कयो वञे, अहिड़ी का जेको आहे माना एजेंडा हुकूमत पाकिस्तान ठाहे, ऐं इहो इनकलाबी क़दम हूंदो हिन गवर्नमेंट जो बि अगरि जे करे त असांजी तजवीज़ आहे त 500 खां 1000 ताईं जो आहे फ़ी घर कयो वञे, ताकी सभु जेको आहे माण्हू पंहिंजे हुन में टैक्स में बि अचनि, बिजली जे बिलिंग में बि दायरे में अचनि, ऐं का बिजली चोरी बि न थिए, ऐं पाकिस्तान बि जी तरक़ी बि थिए, ख़ज़ाने में ॿ रुपया जमा थियनि। असां त इहा ई तजवीज़ ॾींदासीं। बाक़ी जेको बहरान आहे बिजली जो, इहो गुज़िरियल जेको आहे हुकूमतुनि खां अचे पियो, अञा ताईं अचे पियो। इमरान ख़ान बि काफ़ी वाइदा कया, काफ़ी शयूं जेको आहे अवाम आॾो रखियूं, वोट वठी वियो, उन खां पोइ हींअर ताईं जेको आहे गाइबु आहे। ऐं जेके बजटूं गुज़िरियल हुयूं हिन जूं, या हीअ जेके तव्हां खणी ॾिसो त केतिरो जेको आहे ओवर बिलिंग थिए पई, केतिरा टैक्सिस आहिनि, अवाम परेशान थी वियो। बिल खणी जेको आहे त हुन ऑफिस में डिडक्शन, का माना क़िस्तूं वग़ैरह। हाणे ग़रीब माण्हू खाए, हेॾे महांगाई जे दौर में कोरोना लॻी पई आहे, रोज़गार आहे न, ऐं अवाम जेको आहे माना एॾो बेज़ार थी चुको आहे जो माना असांजा जेके एक्सियन आहे या असांजो हेस्को चीफ आहे, उहे माना का खुली कचहरी करण लाइ तयारु कोन्हनि के। को माना ट्रांसफार्म रोज़ आए ॾींहुं सड़नि पिया, रोज़ मसइला आहिनि। अहिड़ी कहर जी गर्मी में ॿार बच्चा नंढड़ा, मरीज़ ॿुढड़ा, हर माण्हू तकलीफ़ में आहे। ख़ुदा जेको आहे असांजे हुकूमत खां मुतालबो आहे त फौरी तौर ते बिजली बहिरान जो नोटिस वठी ऐं बिजलीअ जे महांगाई जे जेको आहे उनखे सस्तो कयो वञे, ऐं अवाम खे जेको आहे बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि उहे फ़राहम कयूं वञनि। ख़ासि करे जॾहिं गर्मियूं अचनि थियूं त इन में जेको आहे असांजा हितां जा लोकल जेके लाइनमैन आहिनि या जेके असांजा SDO वग़ैरह, उहे मथे ताईं मंथली वञे थी, पोइ असांजे ट्रांसफार्म हथ सां जेको आहे साड़ाइनि था, उन्हनि में ओवरलोड करे, पोइ हितां पाड़े वारनि खां चंदो वठी ऐं वरी ट्रांसफार्म जेको आहे लॻाराइनि था, जेको हफ़्तो बि कोन थो हले, वरी सड़ी थो वञे, वरी आवाम आज़ार में, वरी जेको आहे हाणे ज़रूरु इंसान जी मजबूरी आहे, लाइट न आहे त ज़िंदगी जो जेको वार कीअं हले। जी नाज़रीन, प्रोग्राम सिंधी शो में अवां ॻाल्हि ॿोल ॿुधियूं त हिकु तरफ़ त जेको आहे कुदरत जी तरफ़ां जेको आहे हिकिड़ी कहर जहिड़ी गर्मी जेका आहे सा असांजे ख़िते में जेको आहे अची वई आहे, ऐं जंहिंमें तमामु घणी तेज़ी अची वई आहे। हिकु शदीद लहर आई आहे गर्मीअ जी, जंहिं हैदराबाद ऐं भरपासे जे इलाइक़े जे माण्हुनि खे तमामु घणो मुतासिर कयो आहे। ॿिए पासे असीं ॻाल्हि कंदासीं त जेको आहे वापडा जी, त वापडा जेको हिकिड़ी अहम ज़रूरत आहे लाइट ज़िंदगीअ जी, उन जेको आहे माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, माण्हुनि जी ज़िंदगीनि खे तमामु घणो परेशानियुनि सां मुब्तला करे छॾियो आहे। बुनियादी तौर ते हीअ असांजे इंसानी हुकूकनि जे हिसाब सां अगरि ॾिसंदासीं त असांजा फंडामेंटल राइट्स आहिनि, असांजा बुनियादी हुकूकनि में शामिलु आहे बिजली जो फ़राहम करे ॾियणु। रियासत जी ज़िमेदारी आहे त उन में जेतिरो वधि खां वधि सहूलियतूं पैदा थी सघनि ऐं आवाम वधि खां वधि लाभ हासिलु करे सघे। बदकिस्मती इहा आहे त 70 साल असांजे मुल्क खे थी विया आहिनि, पर उन 70 सालनि में बि असीं जेको आहे सही तरह सां माण्हुनि खे बिजलीअ जहिड़ी, लाइट जहिड़ी जेका आहे सा सहूलियत सही माना में मुयसरु न आहे करे सघिया। माण्हुनि जो अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणु इहो आहे त बिजलीअ जी चोरी अगरि थिए थी या बिजलीअ में अगरि कंहिं क़िस्म जो कुंडा सिस्टम वग़ैरह हले थो त उहो इन करे थो थिए त बिजली जेका आहे तमामु घणी महांगी आहे। छो जो तव्हां ॾिसो त गैस चोरी कोन थी थिए, लाइट पाणी चोरी कोन थो थिए, ऐं ॿियूं ज़रूरियात ज़िंदगी जूं अहिड़ियूं काफ़ी शयूं आहिनि जिन में चोरी नथी थिए, पर सिर्फ़ु बिजलीअ में ई चोरी छो थी थिए। उनजो सबबु इहो आहे त बिजली त असांजे मुल्क में तमामु घणी महांगी आहे। माण्हुनि खे इमरान ख़ान खां, वफ़ाक़ी हुकूमत खां तमामु घणियूं उमेदूं हुयूं, छो जो हिन खां अॻु में जॾहिं इमरान ख़ान अञा हुकूमत में न आयो हो त हुन जेके कंटेनर वारी जेका मुहिम हलाई, उन ते ॿी जेका सिविल नाफ़रमानी जो बि ऐलान कयो हो, जंहिंमें वापडा जा बिल जेके आहिनि सो फाड़े छॾिया, त एॾी महांगी बिजली जेका आहे
हितां जा माण्हू अफोर्ड नथा करे सघनि, बर्दाश्त नथा करे सघनि, इन करे असीं इहा बिजली जा बिल अदा न कंदासीं। माण्हुनि खे तमामु घणियूं इलेक्शन खां पहिरीं 2018 वारी इलेक्शन खां पहिरीं जेका उमेदूं वाबस्ता हुयूं इमरान ख़ान सां ऐं उनजी हुकूमत सां, पर उहे तमामु बुरी तरह सां माण्हू जेके आहिनि से मायूस थिया आहिनि। रियासत जी ज़िमेदारी आहे त इंसान खे इहे बुनियादी सहूलतूं जेके आहिनि से फ़राहम करे ॾियणु, पर असां वटि इन ते सॼे सूरत हाल ते को बि कमु न पियो थिए। सिर्फ़ु ज़ोर इहो आहे त कीअं बि करे माण्हुनि खे परेशान कयो वञे, माण्हुनि खे परेशान रखियो वञे। इन शइ जी तरफ़ ध्यानु नथो ॾिनो वञे त इन में बहितरी कीअं आणिजे, बिजलीअ खे सस्तो कीअं कजे, बिजली जेका आहे सा जी फ़राहमीअ खे सवलाई सां कीअं माण्हुनि ताईं रसाइजे। इन सॼी सूरत हाल में जेको नुक़सानु थी रहियो आहे उहो आम तबिको जेको हेठिएं तबिके जो माण्हू आहे उनजो तमामु घणो नुक़सानु थी रहियो आहे। हिकु आम पौरियत जी जेका आम ॾियारी आहे, अगरि महीने जी असीं ॻाल्हि कंदासीं त 500 रुपया ॾियारी जे हिसाब सां 15,000 रुपया महीने जा कमाए थो। 15,000 रुपया महीने जा कमाइण खां पोइ हू पंहिंजे बचनि जे करे, रोज़ी रोज़गार जी करे, बीमारी सीमारी करे, मरणो परणो करे या वापदा जा ॻरा बिल जेको आहे सो अदा करे। वापदा जो बिल अगरि नॉर्मल तरीक़े सां बि अगरि को आम माण्हू घर जो पंहिंजे हिकिड़े घर जी बिजली इस्तेमालु करे त उहो बि 3 खां 4,000 5,000 जेको आहे सो खां घटि उनजो बिल नथो अचे, जेको हिकु आम माण्हूअ जी पहुच खां तमामु घणो ॿाहिरि आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त रियासत खे इन में कोशिशूं वठणु घुरिजनि। दुनिया जा काफ़ी अहिड़ा मुल्क आहिनि, जीअं असीं चाइना जी अगरि मिसाल वठंदासीं त चाइना में 1.5 अरब खां मथे आबादी आहे, पर हुते लाइट या लोड शेडिंग, लाइट जो हली वञण या लोड शेडिंग जो को तस्वुर ई कोन्हे को। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहे बि मुल्क आहिनि जेके पंहिंजी आवाम खे जेको आहे सो एॾियूं सहूलतूं ॾेई रहिया आहिनि, ऐं असां वटि 20 करोड़ जी लॻभॻि जी आबादी आहे। उन में बि असीं असां जेको बुनियादी हक़ आहे उहा रियासत सही माना में 70 सालनि में अञा ताईं बि हितां जे आवाम खे न ॾेई सघी आहे। नाज़रीन, प्रोग्राम सिंध इशू पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञी रहियो आहे। अॻे हफ़्ते साॻे ॾींहं ते साॻे टाइम ते इनशाअल्लाह अवां सां कंहिं ॿिए नए इशूअ ते शामिल गुफ़्तगू रहंदासीं, अवां खे सूरत हाल खां आगाह कंदा रहंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान जहांगीर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।